जी बिल्कुल, जामशोरो SOS चिल्ड्रन विलेज जामशोरो जो इतने प्रोग्राम रखो वो आहे जश्न ॿार जे तरफा हिननि जो चवण है तो मोटिवेशन वगैरह थियनि, ॿार मोटिवेशन हासिल कन। SOS विलेज आहे उहे ॿार जो यतीम ॿार आहिनि पाण खे पाले कोन था सघनि, उन्हनि खे SOS विलेज पाले थो ऐं अहिड़े इंतज़ाम जे साम्हूं थो आणे। इन वारे सां SOS विलेज जेको करायो आहे उन ऑर्गेनाइज़र सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। SOS विलेज जे जेके टीचर उन्हनि जा स्टूडेंट आयल आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। जी अॼु को ॾींहुं इन लिहाज़ खां तमामु अहम आहे त असां ज़िंदगीअ में जेका मदद आहे ऐं जेको केयर आहे उनजे बारे में ॻाल्हाइण आया आहियूं। ही ॿार आहिनि जिन जो ही इदारो आहे SOS ऐं इहो फ़ख़्रु आहे त असां हिन सां लॻियल पिया आहियूं ख़िदमत जी मुनासिबत सां। त असां सभिनी खे हिते गॾु थियणु घुरिजे ऐं हिननि ॿारनि जे कैरियर जे लाइ मुस्तक़बिल जे लाइ असांखे प्लान करणु घुरिजे। ऐं जेको फंड रेज़िंग आहे तमामु ज़बरदस्त क़िस्म जी स्कीम आहे, छाकाणि त इन सां फंड डोनेट थींदा ऐं असां हिननि जी ख़िदमत बहितर नमूने करे सघंदासीं। SOS हिकु दुनिया जी अज़ीम तरीन इदारनि मां अहम इदारो आहे जेको ॼाणे थो त ख़िदमत कीअं कई वञे ऐं यकीनन असां सभिनी खे हिन सां भरपूर साथ ॾियणु घुरिजे। मेरा नाम सहर है। किस स्कूल से हैं? मॉडल। यहाँ पे क्यों आए? GR मॉडल। GR मॉडल। यहाँ पर क्यों आए? यहाँ पर हम परफॉर्मेंस करने आए। अच्छा, कौन सी परफॉर्मेंस? गर्ल गाइड की। आप अपने मेडल से पूछे हैं कि आपने तरबियत कैसे करी है आपके मैडम? जी पूछा। मैडम की तरबियत आप कैसी है, सही है? हाँ मैडम बहुत अच्छी हैं। हाँ। आज का ये जो SOS विलेज का प्रोग्राम है ये बहुत अच्छा है और क्योंकि इस नौइयत का जामशोरो में ये वाहिद इदारा है जो यतीमों की किफ़ालत कर रहा है, परवरिश कर रहा है। इसमें हम सबको हर किसी को बढ़ चढ़ के हिस्सा लेना चाहिए क्योंकि दीन इस्लाम में भी बार बार ये हुक्म है कि यतीमों की किफ़ालत करो। तो बहुत अच्छा इवेंट है, फ़ंड रेजिंग का इवेंट है और मैं इनका शुक्रगुज़ार हूँ कि इस किस्म के कैंप्स यहाँ बने हुए हैं जामशोरों में। हमारी खुशनसीबी है और इंशाल्लाह आइंदा भी इन लोगों के साथ होंगे और इनकी जितनी हेल्प हो सके करेंगे। कैसे फंड रेजिंग करें? आपका कोई ऐसा अकाउंट नंबर है क्या है? इस SOS विलेज का अकाउंट नंबर भी है, जो जामशोरों के रहने वाले हैं वो जहाँ के इन काइंड पैसे भी दे सकते हैं। प्लस इनके पास हर महीने एक लिस्ट निकलती है जिसमें अपनी ज़रूरत की चीज़ें रखते हैं, तो वो लिस्ट लेकर भी उनको वो चीज़ें दे सकते हैं ये लोग जो भी देना चाहिए। आपके इदारे में कितने लोग काम करते हैं? अच्छा जी, आप इस SOS में तकरीबन 93 बच्चे हैं इस वक्त और तकरीबन 20 से 25 उनकी मदर्स हैं जो देखने केयर करने वाली। पाकिस्तान से फंडिंग हो है, इंटरनेशनल फंडिंग? इसमें ज़्यादा पाकिस्तान की फंडिंग होती है, इंटरनेशनल की भी है लेकिन कम होती है। पाकिस्तान की सेल्फ फंडिंग ज़्यादा है इसमें। लोगों को क्या पैगाम? लोगों को मैं पैगाम देना चाहता हूँ कि एक बहुत अच्छा इदारा है, ट्रांसपेरेंट इदारा है, तो इंस्टेड के इधर और जगहों पर खर्च करें, अपने ज़िले में इस SOS विलेज के ऊपर तवज्जो दें और इन सब की हेल्प। आप लोगों के लिए उसके बाद यहाँ पे सिंगिंग परफॉर्मेंस फिजा इमरान। गवर्नमेंट गर्ल्स मॉडल हाई स्कूल GR कॉलोनी। इधर हम अपनी मतलब जैसे हम एक्टिविटीज़ वगैरह करते हैं और उनके हवाले से ये वाला जो शो है ये बहुत अच्छा हो रहा है। इसमें हमने पार्टिसिपेट किया है और हम अभी कुछ देर के बाद हम अपनी मतलब दिखाएंगे परफॉर्मेंस। तो आप अपने मैडम से पूछें कैसे तरबियत दे रही हैं? वो बहुत अच्छी हैं और वो हमारा हर ख्याल रखती है, मतलब हर एक्टिविटीज़ में हमें सिखाती है कि इसमें ये होगा और इसमें मतलब आपको डिसिप्लिन वगैरह का मुजाहरा करना है। तो वो बहुत अच्छी हैं, हमें बहुत समझ आती है। डॉक्टर जुल्फकार यूसुफानी, जनरल सेक्रेटरी सिंधाबाद गार्ड SOS विलेज जो वॉलंटियर हैं SOS विलेज में। मेहरबानी। ही असांजो जेको SOS विलेज जो सालाना इवेंट है, हर साल असीं जश्न बहारां जे नाले सां हिकिड़ो पूरो बहार जे अचण जी ख़ुशी में हिते कंदा आहियूं, जंहिंजो मक़सदु हूंदो आहे त असां फंड रेज़िंग करियूं उन्हनि ॿारनि लाइ जेके ॿार हिते रहनि था ऐं हिकिड़ी आरामदेह ऐं उहा ई ज़िंदगी गुज़ारनि पिया जेकी हिकिड़ो आम ॿार घर में गुज़ारे थो। तो उनजे करे हीअ असीं फंड रेज़िंग जो हिकिड़ो इवेंट हूंदो आहे, उन सां गॾु गॾु ॿारनि लाइ एंटरटेनमेंट हूंदी आहे, फूड फेस्टिवल आहे, इन तरीक़े सां ॿिया स्टॉल्स लॻल आहिनि ताकी ॿार इंजॉय कनि। पर्पज़ इहो आहे त जेके नवे ॿार हिते हिन वक़्तु रहनि पिया उहे ऑर्फन्स आहिनि, यतीम आहिनि, पर उन्हनि खे ऑर्फन्स वांगुरु यतीमनि वांगुरु पालियो नथो वञे। उन्हनि खे इन तरीक़े सां पालियो थो वञे जीअं हिकिड़ा नॉर्मल ॿार पंहिंजे घरनि में ख़ुशी सां रहंदा आहिनि उन तरीक़े सां। त उन्हनि जे लाइ माउ आहे, उन्हनि लाइ सुठा घर आहिनि। इहो हिकिड़ो नओं तसवुरु आहे जेको यूरोप जे तरफ़ां हितां आयो ऐं अॼु असांजे पाकिस्तान में बि ॾाढो कामयाबु आहे। त कहिड़े तरीक़े सां इन्हनि ॿारनि खे इहो अहसासु न ॾियारिजे त इहे ॿार जेके इहे इन्हनि जा पेरेंट्स कोन्हनि, इन्हनि जा वॾा माइट हयात कोन्हनि, उन्हनि खे उहा ई ज़िंदगी ॾिजे जेकी हिकिड़े नॉर्मल ॿार खे ज़िंदगी मिले। हिते माशाल्लाह अगरि तव्हां हिननि खे विज़िट करियो त
त उन घर में उहे सुठियूं फैसिलिटीज़ आहिनि जेको हिकिड़ो मिडिल क्लास खां बि वधीक घर में हुजनि थियूं। खाधे पीते जूं हुजनि, रिहाइश जूं हुजनि, हर तरीक़े। उन खां पोइ एजुकेशन खे बेस्ट ॾियारी थी वञे। आलीशान जेको हिते जा ॿार SOS विलेज जा पढ़ियल ॿार हिते CSS थिया आहिनि, ॿाहिरि मुल्कनि में हलिया विया आहिनि, उते वञी पढ़ाइनि पिया। इहो हिकिड़ो वॾी हिकिड़ो आहे जेको कॉज़ आहे इन्हनि ॿारनि खे पेरनि ते बीहारियो वञे। उहे मुआशरे लाइ हिकिड़ा कारआमद ॿार साबित थी सघनि। केतिरे उमिरि जो ॿार खे तव्हां खणी था अचो ऐं केतिरे उमिरि खां पोइ? कोशिशि इहा हूंदी आहे तमामु नंढिड़ो ॿार खणिजे, पर कॾहिं कॾहिं अहिड़ा ॿार अची था वञनि हादसाती तौर ते जेके थोरा वॾा बि हुजनि था, त उन्हनि जी टेक केयर कई थी वञे, न त तमामु नंढा ॿार अचनि था। केतिरे उमिरि ताईं पोइ तव्हां वटि हूंदा आहिनि? पोइ तव्हां इहे जवान थी जी शादियूं कराए, नियाणियुनि जूं शादियूं कराए था रहनि, थिए था छोकिरा जॾहिं पंहिंजे पेरनि ते बीहनि था, उन खां पोइ अगरि नौकिरी वग़ैरह जॉब उन खां ऐं हिते अहिड़ा ॿार बि आहिनि जिन अॻियां हली कमायो आहे, वरी पे बैक वरी इहो SOS विलेज खे उहे वरी पंहिंजा कमाई मां अहिड़ा ॿार आहिनि जेके जर्मनी इंग्लैंड पहुची विया आहिनि, उते कमाइनि पिया, उतां वरी SOS विलेज जे ॿार जी सार संभाल लेनि था। ये मैं अपने गर्ल गाइड बच्चों को लेकर आई हूँ और फ्रॉम JR कॉलोनी मॉडल स्कूल से। और ये गर्ल गाइड के बच्चे जो हैं ये हर तरह से हर किस्म की कोशिश करते हैं अच्छा काम करने की, दूसरों की भलाई के लिए, और प्लांटेशन का काम करते हैं ये लोग, और दीगर एक्टिविटीज़ जो हैं वो मेरे बच्चे जो हैं ये करते हैं। और हमारी जो मतलब मैडम है, मैडम शबाना, वो इस हवाले से हमारी बहुत ज़्यादा सपोर्टर हैं, बहुत ज़्यादा हमें सपोर्ट करती हैं। और आपा निगत मैडम निगत जो हैं वो हमारी गाइडर हैं, उन्होंने हमें ये इवेंट करने को कहा है। इंशाल्लाह अभी आप जो हमारा इवेंट देखेंगे तो आपको पता चलेगा कि हमारी बच्चियाँ कितनी एक्टिव हैं। कौन सा इवेंट आप करने? थैंक यू। अभी आप देखिएगा नेशनल सॉन्ग है पाकिस्तान जिंदाबाद, उसके हवाले से अभी आप देखिएगा तो आपको अंदाज़ा हो जाएगा कि हमारी बच्चियाँ कितनी एक्टिव हैं। उसके अलावा किस एक्टिविटी में आपके बच्चे एक्टिव हैं? मेरी बच्चियाँ हर एक्टिविटी में हैं, यानी खाना बनाने में भी हैं, प्लांटेशन में भी हैं, दूसरों के काम आने में भी हैं, स्कूल में भी माशाल्लाह रेसिंग है, प्लांटेशन है, हर तरह की एक्टिविटीज़ मेरी बच्चियाँ करती हैं। कैसे तरबियत देते हैं आप बच्चों को? तो कैसे हम बच्चों को अमली काम करके दिखाते हैं, बच्चों को अपने साथ रखते हैं, इस तरह से हम लोग बच्चों को काम आते हैं। थैंक यू। मुंहिंजो नालो दोस्तमन बलोच आहे और मां हिन SOS चिल्ड्रन विलेज जी जेका मैनेजिंग कमेटी आहे जामशोरे जी, उन जो मां चेयरमैन आहियां। ये इवेंट छा जे करे रखियो? हिन जा मक़सदु फंड रेज़र बि आहे ऐं उन खां अलावा वॾो मक़सदु असांजो आहे त हिन इदारे जी जेका कारकर्दगी आहे उन जे बारे में असांजी सिविल सोसाइटी खे जेको आहे सो ख़बर पए। तो हीअ एनुअल इन में अलाह जी महिरबानी सां इहो असांजो एनुअल इवेंट हूंदो आहे ऐं उन में हज़ारे माण्हू हिते ईंदा आहिनि, हिते अची ॾिसंदा आहिनि, माहौल खे ॾिसंदा आहिनि, ॿारनि सां मिलंदा आहिनि, घर ॾिसंदा आहिनि ऐं उन्हनि खे अंदाज़ो थींदो आहे। असांजो मक़सदु बि इहो आहे त हिकिड़ो त उनखे इंट्रोडक्शन थिए ऐं उहो पोइ हिन जी अफ़ादियत जे बारे में न सिर्फ़ु पाण कन्विंस थियनि पर ॿियनि खे बि वञी कन्विंस कनि त हीउ वाक़ई मुआशरे जे लाइ हिकिड़ी मुस्बत ख़िदमत करे रहियो आहे या न। फंड रेजिंग माना कहिड़े हिसाब सां तव्हांजो? फंड रेजिंग में असां जेके पार्टिसिपेंट्स ईंदा आहिनि उन्हनि खां असां जेको आहे सो डोनेशन्स जी रिक्वेस्ट कंदा आहियूं। कंहिं ते कंहिं क़िस्म जो जेको आहे सो ज़ोर कोन्हे, जेको पंहिंजी मर्ज़ीअ सां जेको बि डोनेशन करणु चाहे, पर अलाह जी महिरबानी सां सोसाइटी जो तमामु सुठो रिस्पॉन्स असांजो न इहो त सिस्टम असांजो ॿियो त छाकाणि जो असां पाण सोसाइटी में हलूं था, असांजी मैनेजिंग कमेटी आहे, असांजा स्टाफ आहिनि, असांजा दोस्त आहिनि, फ्रेंड्स ऑफ SOS आहिनि, हिकिड़ो तमामु हिकिड़ो असांजो ग्रुप आहे यंगस्टर्स जो यूनिवर्सिटी टाउन आहे, नौजवान शागिर्दियाणियूं, उहे बि असांखे अहिड़े क़िस्म जा डिज़र्विंग ॿार जेके या त यतीम हुजनि कंप्लीटली, ॿई माउ पीउ न हुजे या जीअं मां सवेर ॿुधायो पियो पंहिंजी तकरीर में त जेकॾहिं वालदा न हुजे त अहिड़नि ॿारनि खे असां जेको आहे सो हिते खणंदा आहियूं। बैन अल-अक़वामी आहे ऐं जीअं मां ॿुधायो पियो सवेर त 100 खां वधीक मुल्कनि में हीअ कमु करे पई ऐं हिते उन पाकिस्तान में बि आहे, पाकिस्तान में बि कमु ॾिसो इहो त तमामु हिकिड़ो सुठो तव्हां सुवालु कयो आहे। असांजो इहो SOS विलेज जामशोरो सेंट्रली लोकेटेड जाइ ते आहे, हिते असांजो स्टाफ आहे उन्हनि सां राब्तो करे सघिजे थो। बहितर इहो थींदो त उन्हनि सां ई राब्तो कनि ऐं बिल्कुलु जेके बि माशरे में जेके बि असांजा दोस्त या ख़वातीन जेके महसूसु कनि थियूं इन करे सपोर्ट जी,
उनके ॿार आहिनि जेके उहे सजेस्ट करे सघनि था, ख़ासि करे बहिराड़ीअ जे ॿार जेके असांखे मिलनि। असां चाहींदासीं त वधि में वधि उहे ॿार हिन मां फैज़याब थियनि, छाकाणि जो हिनखे असां हैदराबाद में बि ठाहे पिया सघूं, हिनखे असां कंहिं ॿिए पासे बि स्पेशली असां हिनखे जामशोरे में ठाहिण जो मक़सदु आहे त हिन जी जेके एनवायरमेंट्स आहिनि जामशोरे जा, उन मां ॿार वधि में वधि अचनि ऐं बहिराड़ीअ में ॿार अचनि, उहे अची मां फैज़याब थियनि। मुंहिंजो राब्तो हींअर मूंखे मां पंहिंजो फ़ोन नंबर ॿुधाए सघां थो, बाक़ी हूअ NGO आहे SOS चिल्ड्रन्स विलेज जामशोरो। हीअ जेको सिंध टेक्स्ट बुक बोर्ड आहे जेको जामशोरे में, उन जे पुठियां असांजो इहो इदारो ठहियलु आहे। उते में असांजी असिस्टेंट डायरेक्टर आहे मिसिस नायाब जमील, उन सां राब्तो कर ऐं जेको आहे सो इनशाअल्लाह अलाह भली कंदो। जेके डिज़र्विंग केसिस हूंदा न, जीअं मां अर्ज़ु कयो सवेर त जीअं उहे ॿार या त उन्हनि जा ॿई वालिदैन न हुजनि या ॿिन्ही मां वालिदा न हुजे, ऐं ॿी टी कैटेगरी उन ॿारनि जी आहे, पर वालिदा हूंदे उहा जीअं सवेर चयो पियो त जेके के नौजवान वीचारियूं छोकिरियूं कंहिं वजह सां बेवा थी वेंदियूं आहिनि, को वजह त माइट ॿी शादी कराए छॾींदा आहिनि, त वरी जेको नओं जेको घर हूंदो आहे उहो वरी भाती जेके आहिनि उन पोयनि ॿारनि खे वरी ख़्यालु न कंदा आहिनि, अहिड़ा ॿार बि असां सिलेक्ट पाण वटि उनखे बि असां। हिन वक़्तु मूं वटि 150 ॿारनि जी गुंजाइश आहे, 15 घर आहिनि, हर घर में 10 ॿार रही सघनि था, ऐं मूं वटि हिन वक़्तु 93 ॿार आहिनि। सो अञा मूं वटि इलाही महिरबानी सां 50-60 ॿार ॿिया बि अची सघनि था, जिन खे असां अकोमोडेट करे सघूं था, बिल्कुलु अची सघनि। महिरबानी। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।